अस्सलाम वालेकुम दोस्तों, वेलकम टू माय यूट्यूब चैनल। जीअं तव्हीं असांजो यूट्यूब चैनल ॾिसी रहिया आहियो उदास इमरान रज़ी जे नाले सां। दोस्तों, असांजो अॼु जो वीडियो सिंध जे मशहूरु फ़नकारा मरहूम उस्ताद जलाल चांदी जे मुख़्तलिफ़ आहे। जिन दोस्तनि असांजे चैनल खे सब्सक्राइब या बेल लाइक न कयो त बराए महिरबानी चैनल खे सब्सक्राइब ऐं बेल लाइक कंदा, जीअं असांजो हर वीडियो दोस्तनि ताईं पहुची सघे। दोस्तों, सब्सक्राइब करण सां अव्हांजो को बैलेंस ज़ाया कोन थींदो, मगर हिन सां गॾोगॾु असांजी हौसला अफ़ज़ाई वधंदी ऐं जीअं खेसि अहिड़ा मज़ीद वीडिया अव्हां दोस्तनि जे लाइ आणे सघूं। सो अॼु असांजो सिंध जो मशहूरु बब्बर शेर फ़नकार जेको हिन दुनिया में न आहे रहियो, मगर उन जूं जेके ॻाल्हियूं पयूं हुयूं सो अॼु अव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदासीं उस्ताद जलाल चांदी जे बारे में। सो अचो त पंहिंजो मेन टॉपिक ते शुरू था कयूं। दोस्तों, जलाल चांडियो कहिड़े कलाम में मशहूरु थियो? हुन त असुल खां वठी ॻाइण जो तमामु ॾाढो शौक़ु हुयो। जलाल चांडियो हिकु अहिड़े कलाम सां मशहूरु थी वियो, बेक़दुरा क़दुरु न कई को। सो इहो कलाम तमामु ॾाढो जलाल चांदी जो मक़बूलियत माणी ऐं उन खां पोइ जलाल चांडियो झर जंग में मशहूरु थी वियो। जलाल चांडियो ज़िंदगी में हर हिकु इंसान जी भलाई कंदो हो। हू कंहिं अहिड़नि फ़नकारनि वांगुरु न हुयो जो पैसो कमाए ऐं पाण वटि रखी छॾे। हुन जेको बि ग़रीब या को बि माण्हू ईंदो हो त हू हुननि जी मदद करे छॾींदो हो। हिकु अहिड़ो वक़्तु अची वियो जॾहिं उस्ताद जलाल चांडियो बीमार थी पियो। सो हुनखे कराची जे जिना अस्पताल में दाख़िल कयो वियो। ऑपरेशन इहो थी वियो जॾहिं त जलाल चांडी वटि हिकु डॉक्टराणी आई ऐं हुनखे चयो त अॼु मूंखे हिकु कलाम ॿुधाए। सो जलाल चांडियो तमामु ॾाढी न कई घणी त मूंखे डॉक्टर झलियो आहे, कलाम त छा पर मूंखे ॻाइण खां बि ऐं ॻाल्हाइण खां बि रोकियो अथई। अची वेंदो डॉक्टर त पोइ हुन सां केरु मुंहुं ॾींदो। तिन ते डॉक्टराणी ॾाढी ज़िद कई ऐं तमामु चइनि डॉक्टर असीं पाण में ॼाणींदासीं, तूं कीअं बि करे मूंखे कलाम अॼु ॿुधाए पंहिंजी आवाज़ में। सो जलाल चांडियो बि सुहिणा माण्हू साम्हूं हुजनि इनकार नथो करे सघे। जलाल चांडी चयोसि, भला पोइ तूं कुर्सी रखी मुंहिंजे साम्हूं वेह त अॼु मां अव्हांखे कलाम थो ॿुधायां। जलाल चांडी कलाम इहो शुरू कयो त मुंहिंजा सॼण ईंदे कॾां मूंखां पुछण जे वास्ते, देरि न आहे दम जे दिलबर दम ॾियण जे वास्ते। सो इहो कलाम सॼो चई करे पूरो जॾहिं कयो त तंहिं डॉक्टर बि अची वियो ऐं डॉक्टर चयो त जलाल मूं तोखे न कई ॻाइण सां, तूं वरी साॻियो ॻाई थो पियो, छा तोखे पंहिंजी सिहत जो ख़्यालु नाहे? तंहिं त जलाल चांडी चयो त अहिड़ा सुहिणा माण्हू जे असांखे चवंदा ॻाइण लाइ त को मसइलो ई न आहे। सो घोरी जान जतन तुंहिंजे मरी वियासीं त ख़ैरु आहे। तंहिं ते डॉक्टर बि खिलंदो वियो ऐं डॉक्टराणी बि ॾाढी ख़ुशि थी। मरहूम खे अलाह ताला जन्नत नसीब करे। जलाल चांडियो बि तमामु ॾाढो ख़ुशि थियो। कुझु ॾींहंनि खां पोइ जॾहिं जलाल चांडियो हिन दुनिया खे छॾे हक़ीक़ी मालिक ॾांहुं वियो त उहा साॻी डॉक्टराणी उन जे तॾे ते वई, उन जे घर वई ऐं उहा जुमाणे ताईं उन वटि वेठी रही जलाल चांडी जे तॾे ते। सो इहा ई जलाल चांडी जी ॻाल्हि अव्हांखे जेका कईसीं, इंशाअल्लाह ताला अव्हां दोस्तनि खे ज़रूरु पसंदि आई हूंदी। सो जिन दोस्तनि असांजे चैनल खे सब्सक्राइब या बेल लाइक न ई कयो, बराए महिरबानी चैनल खे सब्सक्राइब बेल लाइक कंदा, जीअं वधीक अहिड़ा वीडिया अव्हां दोस्तनि जे लाइ आणे सघूं। वॾी महिरबानी पेरी प्यारनि जी।